नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट हुकूमत खे 5% खां वधीक फीसनि में वाध कंदड़ स्कूलनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में जस्टिस अकील अहमद अब्बासी, जस्टिस मोहम्मद मज़हर, जस्टिस मोहम्मद फैज़ान कमाल आम ते ॿधल 3 रुकनी बेंच जे आॾो स्कूलनि जी फीस में मनपसंद वाद बाबति ख़ानगी स्कूलनि जे ख़िलाफ़ तोहीनी अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। जस्टिस अकील अब्बासी पुछाणो कयो आहे त अञा ताईं सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल दरामद नाहे थियो। कानून ते अमल दरामद केरु कराईंदो? सरकार त बेवस आहे। एडिशनल एडवोकेट जनरल साहब मंसूब साहब खे 2 कुर्सियूं ॾेई विहारियो वियो आहे। जस्टिस अकील अब्बासी रिमार्क्स ॾिना आहिनि। इन खे गार्ड वार्ड ॾिनो वञे, इन खे ताक़त तौर बणायो वियो। इन्हनि जी त स्कूलनि जा गार्ड ई न बदल, जंहिं ते ख़ानगी स्कूलनि जे वकील मौक़ुफ़ ॾिनो आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम मूजिबि जून 2017 खां अमल दरामद थियणु घुरिजे। अकील अदालत में रिमार्क्स ॾिना आहिनि त ईअं नाहे, तव्हां पंहिंजी वज़ाहत पाण वटि रखो। सुप्रीम कोर्ट कंटेक्ट ऑफ डेट ॾेई छॾी आहे। हाणे ख़ानगी स्कूलनि खे अमल दरामद कराइणो पवंदो। अदालत सिंध हुकूमत खे फीस में 5% वाध कंदड़ स्कूलनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जो हुकुम ॾेई छॾियो। एडिशनल एडवोकेट जनरल मौक़ुफ़ इख़्तियार कयो त समूरनि स्कूलनि खे नोटिफिकेशन जारी करे छॾिया आहिनि। कार्रवाई कंदासीं, जंहिं ते अदालत चयो आहे त सुप्रीम कोर्ट वाज़ह करे छॾियो आहे त 5% खां वधीक वारो कानून जून 2017 हूंदो ऐं जून 2017 खां पोइ वरी वाद कई त उहो वाद रक़म वापसि करे 5% वाद हुकूमत जी मंज़ूर सां ठहियल आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।